नाज़रीन, सिंधु दरिया में तकरारी कैनाल कढण ऐं कारपोरेट फार्मिंग के नाले ते सिंध की ज़मीन की नीलामी खिलाफ़ अज मेहड़ में क़ौमी अवामी तहरीक पारां बेटो जतोई का मेहड़ ताईं 10 किलोमीटर जो एहतजाजी मार्च किया वियो आहे। ही मार्च जीअं ही मेहड़ में दाख़िल थियो तो गुलन की वर्खा कई वही आहे। अचो तो इन मार्च में शरीक अगवाणन सां ॻाल्हि ॿोल था कयूं। संदन कहिड़ा मुतालबा कोई एहतजाज है वो एहतजाज बेटो जतोई का वो मार्च करे जंहिंमें पंहिंजो पटे जी बुरड़ा कांधड़ा बंबोर जत्यालन जो ॻोठ गंजन जो ॻोठ ठोड़न जो ॻोठ इहो मार्च करे सिंधल महेसर खां थींदासीं हिते पहुता आहियूं, जिते असांजी हिन मार्च के शॉर्ट मार्च के तमामु घणो गुलनि जी वर्खा करे उनजो इस्तक़बाल कयो आहे। असां शुक्रगुज़ार आहियूं, पर असां सम्झूं था त उहो हिकिड़ो पंहिंजे वतन सां पंहिंजे दरिया सां मुहबत हिकिड़ी हुब आहे तो माण्हू पंहिंजो दरिया बचाइणु चाहिनि था। असांजो मुतालबो त असां चाहियूं था त सिंधु दरिया ते 6 केनाल ठाहे 7 करोड़ माण्हुनि खे तव्हां मारण चाहियो था, तबाह करणु चाहियो था। असां सम्झूं था त हीउ कालाबाग डैम खां वधीक ख़तरनाक मसइलो आहे। ऐं ॿियो त हीअ जेका तहरीक आहे उहा MRD जी तहरीक खां वधीक जेको ताक़त वारी तहरीक आहे, हिन में आम माण्हू निकिता आहिनि ऐं जेकॾहिं उहो मुतालबो वञे 6 केनाल नथा बंदि कया वञनि त ही 7 करोड़ माण्हू जेसिताईं हिकिड़ो माण्हू बि ज़िंदा आहे तेसिताईं केनाल ठाहिण न ॾींदो ऐं रत जे आख़िरी पुड़े ताईं जिदोजहद कंदो। बेटे जतोई खां मेहड़ ताईं क़ौमी अवामी तहरीक जे तरफ़ खां कढियो वियो आहे, जंहिंमें हिकिड़ो सिंध एक तारीख़ रक़म करणु वञे पई ऐं कॾहिं बि सिंधी तारीख़ में ईअं न त ईद जे ॾींहं ते हुजनि मार्चिस कया हुजनि या रैलियूं कढियूं हुजनि। हींअर सॼी सिंध थी पई आहे। सिंधी क़ौम जो मुतालबो इहो ई आहे त तव्हां अकुल खां कमु वठो ऐं जेको सिंधी दरिया हुआ सिंधी क़ौम जो जिया पियो आहे ऐं उन ते जेके तव्हां गैर क़ानूनी गैर आइनी गैर इख़लाक़ी इंसानी हक़नि जी ख़िलाफ़ वर्ज़ी वारो जेके केनाल कढी रहिया आहियो, जॾहिं सिंध हिकिड़े रेगिस्तान खे आबाद करण लाइ हिकिड़े सरसब सिंध खे गैर आबाद करे रहिया आहियो, इहे जेके सिंध दुश्मन मनसूबा आहिनि उन्हनि खे ख़तमु कयो वञे ऐं जेका सिंधी ज़मीन जी नीला ग्रीन पाकिस्तान ते इहे बि जेके सिंध दुश्मन मनसूबो सिंध जी ज़मीन कढी थी वञे। असीं मुतालबो था करियूं त ग्रीन पाकिस्तान जे नाले ते जेका ज़मीन हुन लाइ कारपोरेट लाइ वञे उहा बेज़मीन हारियुनि में विराई वञे। हज़ारे लखे माण्हू गॾु थी ऐं कालाबाग डैम जहिड़े कहरी कोट खे रद्द कयो। उन तरीक़े सां सिंधी माण्हू जेके 7 करोड़ सिंधी आहिनि मुसलसिल रोडनि ते आहिनि, उन्हनि 7 करोड़ फ़क़ति हिकु त सिंधु दरिया मथां जेके गैर क़ानूनी ऐं गैर आइनी केनाल कढिया था वञनि उन्हनि खे सिंध जो अवाम रद्द करे चुको आहे। जहिड़ो आहे त यादि करे छॾ, अहिड़ो थींदो दुनिया ॾिसंदी जंग कंदासीं, सिंध पंजाब जो दंग कंदासीं। त असीं चाहियूं था त जे मथां जेके गैर क़ानूनी वञे ही मनसूबो ऐं ऐवान जेको उते मंज़ूर शाहिदी जेका आहे 2024 ते नोटिफिकेशन असीं ही जेका रैली बेटे जतोई खां कढी आहे उन में असीं शुक्रगुज़ार हूं मुनवर जतोई जा सिंध दोस्त जेके बि आहिनि साथी मुख़्तलिफ़ तनज़ीमुनि जा सिविल सोसाइटी जा ऐं जेको आहे सो ACP वारनि जा जेके बि तनज़ीम असां सां गॾु हलियूं उन्हनि हलिनी जो असां हिन खां माना गंजन खां सींधलनि खां जेके बि शरीक थिया आहिनि उन्हनि जा बि असीं शुक्रगुज़ार हूं। ग्रीन इनिशिएटिव जे नाले ते ज़मीन ॾिनी वई आहे ऐं उन में उमिरि के लखे एकड़ ज़मीन ॾिनी वई आहे, उतां माण्हुनि खे बेदख़ल कयो वियो आहे, उन्हनि खे नोटिस ऐं हीअ जेके केनाल कई वई आहे ज़रदारी टोले खे असां ॿुधाइणु चाहियूं था त पूरी एहतजाज आहे कराची खां वठी कश्मीर वो आहे पहिरें ॾींहं खां वठी ज़रदारी लीग सिंध बणणु चाहे थो, सिंध जूं सरसब ज़मीनूं गैराबाद करणु थो चाहे, हिकु रेगिस्तान खे आबाद करणु थो चाहे, लेकिन सिंध जो 7 करोड़ माण्हू रत जे आख़िरी
हिन ज़रदारी लीग खे ॿुधाइण थो चाहे सिंध जा माण्हू उहे आहिनि जेके जनरल मुशरफ सां विढ़िया हुया। सिंध जा माण्हू उहे आहिनि जेके जनरल जिया सां विढ़िया हुया। अॼोके दौर में सिंध जा माण्हू उहे आहिनि जेके गली गली में ज़रदारी सां विढ़नि था ऐं इनखे इहो ई पैगाम ॾियण था चाहियूं असांखे कंहिं बि क़िस्म जो को बि किनाल मंज़ूर न आहे, को बि हिकु किनाल असांखे मंज़ूर न आहे। हीअ कॾहिं 7 किनालनि जी ॻाल्हि थो करे, कॾहिं 9 किनालनि जी ॻाल्हि थो करे, लेकिन सिंध जा माण्हू विढ़नि था। तव्हां ॾिसो ईद जे ॾींहुं बि सॼी सिंध सरापा एहतजाज हुई। 7 महीननि खां वठी क़ौमी अवामी तहरीक मुसलसल रोडनि ते आहे। जेसीं ताईं सदर में बिल पास कयो आहे, इन ऐवान सदर में ही बिल खे रद्द नथो करे तेसीं ताईं एहतजाज जारी रहंदो।